डिस्कशन कंदासीं उहे आहिनि त अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान या नवाज़ शरीफ़ साहब जो जेको कराची जो दौरो ऐं तमामु अहम ऐं मसरूफ़ गुज़ारियो कराची में एपिक्स कमेटी जी मीटिंग बि जेका आहे उन सदारत में थी उन ते डिस्कशन कंदासीं। इन जे अलावा जेको आहे शिकारपुर साने ते जेका शौदा कमेटी आहे उन जो मार्च जेको आहे उहो तेज़ी सां वधी रहियो आहे। वज़ीर आला जेको आहे CM हाउस आॾो उन जो धरणो हूंदो। अॼु कराची में सिविल सोसाइटी जेको आहे उन बि मुज़ाहिरो कयो आहे जेका वधंदड़ मुल्क जे अंदरि दहशतगर्दी आहे उन ते। इन जे अलावा जेके आहिनि ॿिया जेके अहम इशूज़ आहिनि उन में इहो बि आहे त सिंध असेंबली इजलास थियो उन में बि तमामु घणी जेका आहे गर्मा गर्मी रही बहस ऐं इन्हनि समूरनि ते डिस्कशन असां कंदासीं। कुझु असां सां गेस्ट हूंदा फ़ोन लाइन ते ऐं असां सां मौजूद आहिनि उहे आहिनि डॉक्टर सोराब ख़ान सरकी साहब जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सिंध असेंबली जा मेंबर आहिनि। साईं डॉक्टर साहब वॾी कार तव्हां चऊं था ऐं जीअं त असां इंट्रो में ॻाल्हि कई त सभिनी पहिरियों त असां डिस्कस कंदासीं त सिंध असेंबली जेको आहे उन जे इजलास ते पोइ वरी आहिस्ते आहिस्ते असां अॻिते वधूं था। सिंध असेंबली इजलास जो काफ़ी उन में असां छिकाइण वारी सूरत ॾिठी आहे। अॼु मुख़्तलिफ़ धुर जेका आहे उहा उन पंहिंजी जेका आहे कुझु नुक़्तनि ते एतिराज़ बि वारियो आहे। कुझु फ़ोटा ॾेखारिया विया फंक्शन लीग जो अॻवान आहे MP आहे राशिद शाह साहब ऐं कुझु ॿिया मैटर्स बि हुया जेके उन्हनि चयो त काफ़ी बदमनी हवाले सां ॿियनि हवाले सां त इहो हिकिड़ो त पहिरियों त इन ते पाण ॻाल्हायूं। मां तव्हांखे गुज़ारिश कयां त उन बदमनी जे हवाले सां अॼु पूरी डिटेल जेकी मतिलबु ॿुधाई जेके माण्हू अगवा थिया या बाज़ियाब थिया आहिनि निसार खोड़े साहब इंचार्ज मिनिस्टर मां बि असेंबली में मौजूदु हुअमि उन पूरी डिटेल ॿुधाई जेके माण्हू अगवा थिया आहिनि काफ़ी माण्हू साईं जेको इहे फोटू ॾेखारिया ऐं पोइ उन निसार खोड़े साहब जवाबु ॾिनो ऐं उन में इहा ॻाल्हि कई उन त अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे। इहे माण्हू जेके आहिनि इहे बाज़ियाब थिया आहिनि ऐं जहिड़े नमूने सां इहो मतिलबु अहिड़े क़िस्म जी सूरत हाल असेंबली में पैदा कई वञे थी उहा न करणु खपे। ऐं उन खां पोइ वरी इन कॉन्टेस्ट में मंज़ूर वसाण साहब हिकिड़ी ॻाल्हि कई जेकी तव्हां बि शायदि तव्हांजी नज़र खां गुज़री हूंदी। उहे चयो त भाई इहे जेके माण्हू हुया इहे पहिरियों हुया इहे सभु माण्हू जेके बि हुया त उहे फंक्शनल लीग में हुया। जॾहिं फंक्शनल लीग में हुया त पथारीदार न आहे पोइ ठीकु आहे। उन्हनि हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जेकॾहिं जॉइन कई आहे त पोइ हाणे उहे पथारीदार थी विया ऐं इन में का अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे जेकॾहिं उन में कंहिं बि क़िस्म जो असांजी त हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो इहो ट्रैक रिकॉर्ड रहियो आहे त हमेशह पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि जेके बि आहिनि जेके कंहिं क्रिमिनल एक्टिविटी में इन्वॉल्व रहिया आहिनि उन्हनि जी कॾहिं बि उन साथ न ॾिनो आहे। हमेशह उन्हनि जे ख़िलाफ़ु उन्हनि कार्रवाई कई आहे। बाक़ी रहियो सवाल इहो त इहा जेतिरे ताईं माना फंक्शनल लीग में हुया त ठीकु आहे पीपल्स पार्टी में आया त पोइ उन ज़ाहिर आहे जेके कंहिं पार्टी खां छॾे करे कंहिं ॿी पार्टी में वञनि था त उन जो अहिड़े तरीक़े सां माना रिएक्शन ॾेखारणु मां सम्झां त मुनासिबु न आहे। उन ठीकु आहे हिकु पॉलिटिकल हिकिड़ी ग्राउंड आहे। आसिफ अली ज़रदारी साहबु आहे मां उन टाइम ते पहिरियों ई चयो मां जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहबा शहीद थी विया पर मां सिंध में इन खां इलेक्शन खां अॻु में मां इहा ॻाल्हि कई त तव्हां ॾिसजो त पाकिस्तान पीपल्स पार्टी 2008 खां बि वधीक सीटां सिंध में खणंदी। हिकिड़ी उनखे अलहमदुलिल्लाह आसिफ अली ज़रदारी सीनियर माण्हू आहे उहो पॉलिटिक्स करे थो उन में असां ॾिसूं था मां इहो पाण महसूसु कयां थो त सॼे सिंध में अञा ॿिया जेके बि आहिनि माण्हू जेके पॉलिटिक्स में आहिनि ॿियनि पार्टियुनि में आहिनि इवन मां इहो बि तव्हांखे ॿुधायां त कंहिं पार्टियुनि जा सदर बि आहिनि उहे बि इन कोशिशि में आहिनि कंहिं न कंहिं तरीक़े सां पाकिस्तान पीपल्स पार्टी में असां शमूलियत इख़्तियार कयूं। ऐं तरीक़ो त सियासत जो इहो ई आहे त बाबा जंहिंखे माण्हू वोट करनि ऐं उहो पार्लियामेंट में ईंदो ऐं इलेक्शन में वञनि इलेक्शन में ई अची करे को मुक़ाबिलो करे बाक़ी हाणे ईअं हाराए वञनि ऐं वरी जेके माण्हू उन्हनि खां मायूस थी करे पीपल्स पार्टी खे छॾे करे उन पार्टी खे छॾे करे पीपल्स पार्टी में शामिलु करनि ऐं पोइ उन्हनि खे माण्हू चोर ऐं धाड़ेल सॾे इहो मुनासिबु न आहे। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि इहा बि असां ॾिठी आहे त कुझु जेके ख़बरूं गर्दिश करे रहियूं आहिनि उन में इहो हुयो त हिकिड़ो गुज़िरियल ॾींहंनि में थियो त बिलावल साहब जो ऐं आसिफ साहब जो जेको आहे पाण में को तकरार हली रहियो आहे या इख़्तिलाफ़ हली रहिया आहिनि उनखां पोइ
मखदूम अमीन फ़हीम साहब जो बि असांजे साम्हूं ॻाल्हियूं आयूं, ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा साहब बि स्क्रीन ते आया, वरी कल्ह जेके आहिनि 3 अॻवान विया आहिनि लंडन। इहो पे उमेद कई वई त कुझु न कुझु का ब्रेकिंग न्यूज़ मिलंदी, पर ख़बर इहा पई त अॼु ट्वीट कया विया बिलावल साहब पारां त पार्टी जेका आहे उहा मुतहद आहे ऐं जेका क़यादत ख़िलाफ़ जेको आहे का जेके ॻाल्हाइनि था उहा ग़लति ॻाल्हि आहे, ऐं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं। त तव्हां छा हिन ते कमेंट? साईं, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हां गुज़ारिश कयां, माण्हू आहे मूंखे पाण खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता ईअं को सोचे थो त आसिफ़ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो साहब पाण में जुदा थियनि, पोइ इहे उहे पार्टी जा ख़ैर ख़्वाह आहिनि, न मां सम्झां थो त सिंध जा ख़ैर ख़्वाह आहिनि, न मुल्क जा ख़ैर ख़्वाह आहिनि। हिकिड़ी वॾी कंट्रीब्यूशन आहे आसिफ़ अली ज़रदारी साहब जी, तव्हांखे पाण ख़बर आहे, ऐं बिलावल भुट्टो साहब ऐं बेनज़ीर भुट्टो साहब उन्हनि जो हिकिड़ो पाण में हिकिड़े घर जा भाती न, उहो पूरो स्ट्रगल कई आहे, जेलनि में रहियो आहे, उन हेॾी सारी कुर्बानी ॾिनी आहे। ऐं उहे माण्हू ठीकु आहे, जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे, मां पाण 2-3 ॾींहं अॻु में सखर में हुयुमि त मां बि इहो सुवालु पुछियो वियो त तव्हां जेको आहे इन ते छा तबसरो कंदा आहियो। मां इहा ई ॻाल्हि कई, इन ते तबसरे करण जी ज़रूरत ई न आहे। मां इहो गारंटी कयां थो त इनशा ताला आसिफ़ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो साहब गॾु हूंदा ऐं पार्टी मुतहद हूंदी। आख़िर जेतिरो बि कोई कोशिशि करे, ॾिसां न, पंहिंजो नंढो मफ़ाद थी सघे थो, पर ग्रेटर जेको मफ़ाद आहे, असां त ईअं सम्झूं था त सियासी लिहाज़ सां आसिफ़ अली ज़रदारी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहब खां पोइ तव्हां पाण ॾिसो त पार्टियुनि में केॾा जेको आहे तोड़ फोड़ थिए थी। इवन नवाज़ शरीफ़ हाणे एॾो उनखे वास्ट मेजॉरिटी आहे, उहा हुकूमत नथो हलाए सघे, पर जहिड़ी बुर्दबारी ऐं जहिड़े तरीक़े सां उन हुकूमत हलाई आहे ऐं पार्टी खे हलाई आहे, उनखे सभु जेके उनजा दुश्मन आहिनि, जेके उनखे हमेशह बुरो भलो चवंदा, उहे बि उनखे एप्रिशिएट करनि था। आसिफ़ अली ज़रदारी हिकिड़ी सूरत आहे जेका असां जॾहिं डिस्कस कयूं था पिया, उनमें कुझु इहे बि शयूं आहिनि जेके आमतौर ते माण्हुनि जे ज़हन में शायदि न हुजनि ॻाल्हियूं। नाहिद खान साहिबा जेके आहिनि उहे मीडिया ते आयूं आहिनि, उन्हनि कुझु ॻाल्हियूं कयूं जेके तमामु टेक्निकल ॻाल्हियूं आहिनि। इन ते पीपल्स पार्टी छा नज़र आहे, थोरो उनखां तव्हां पुछंदासीं। उन जेके ॻाल्हियूं कयूं, हुन चयो आहे त जेके हाणे सेनेट ते जेके टिकटूं जेके विरायूं आहिनि ऐं जेको इलेक्शन कमीशन पाबंदी विधी आहे, जेको बि उमेदवार आहे उहो पंहिंजी पार्टी टिकट सां अचे, उन ते जेको आहे राजा परवेज़ अशरफ साहब जेके आहिनि उन्हनि उहे जारी कयूं आहिनि, जॾहिं त हिकिड़ी पीपल्स पार्टी रजिस्टर्ड आहे इलेक्शन कमीशन पाकिस्तान में, उहा आहे पार्लियामेंटेरियन जी, जंहिंजो सदर आहे मखदूम अमीन फ़हीम साहब। उहो हिते मौजूदु न हो, परॾेही हो। उनखां पोइ मीडिया ते त हुन चयो त हा मां एंडोर्समेंट ॾिनी आहे, पर उनजो को वाज़े न आहे। इहो चयो थो वञे त सुभाणे थी सघे थो त इलेक्शन कमीशन में इहा ॻाल्हि वञे, को एतिराज़ वारे या को दरख़्वास्त खणी वञे, त पोइ तव्हां नथा सम्झो त इलेक्शन कमीशन में त डिस्क्वालिफिकेशन। मां हिकिड़ी गुज़ारिश कयां थो कि मां पाण 2002 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो टिकट होल्डर आहे, उहा टिकट मां वटि पई आहे, राजा परवेज़ अशरफ जी उन ते सही आहे। 2008 वारियूं मां जेके टिकटां ॾिठियूं आहिनि सूबाई क़ौमी जूं, जेके बि उन में राजा परवेज़ अशरफ जी आहे सिग्नेचर। 2013 में जॾहिं हाणे मां टिकट ते वरी इलेक्शन कॉन्टेस्ट कई त उन में बि राजा परवेज़ अशरफ जी सिग्नेचर आहे, उहा हले थी। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु उहो जेकी पार्लियामेंटेरियन आहे उनजो जनरल सेक्रेटरी आहे, ऐं उहो हमेशह उनजी सिग्नेचर हलंदी आहे। ऐं पार्टी जेकी बि आहे उहा पार्टी हिकिड़े माण्हू खे नॉमिनेट कंदी आहे, एनी वन, त भाई असांजे तरफ़ों हे माण्हू सिग्नेचर कंदो, उहा सिग्नेचर क़ाबिल क़बूल हूंदी। बाक़ी हाणे ईअं कोई चए त ईअं हीअं न आहे, हूअं न आहे, उनजो मुंहिंजे ख़्याल में का अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। ऐं मखदूम अमीन फ़हीम साहब हुजे या जेके ॿिया जेके बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेकी बि क़यादत आहे, मां सम्झां थो त उहा इन शइ खां बख़ूबी वाक़िफ़ु आहे ऐं अहिड़ी नौबत अॻे न आई आहे ऐं इनशा ताला न ईंदी बि साईं। बाक़ी हाणे उहे थोरियूं घणियूं तहफ़ुज़ात जेके आहिनि उहे पार्टी जे अंदरि जेके आहिनि उहे ज़रूरु कॾहिं कॾहिं मीडिया ते बि आया आहिनि ऐं उनखे बि जेको आहे मसइला जेके आहिनि उहे हल थिया आहिनि। ऐं मां सम्झां थो त आईंदा बि जेकॾहिं थोरियूं घणियूं जेके खणी आहिनि अहिड़ी क़िस्म जूं के अफ़वाहूं, उहे पाण ई तव्हां पाण ॿुधायो त हाणे जेके अफ़वाहूं हुयूं ऐं माण्हू मतिलबु उनखे कैश करण जी कोशिशि करनि पिया, त उहे बिलावल साहब जो बयानु अची वियो हाणे, उहे मुंहिंजे ख़्याल में अफ़वाहूं ख़तमु थियणु खपनि। बिल्कुलु, इहो जेको ट्वीट आहे तमामु हिकिड़ो सरप्राइज़ कयो आहे इलाही माण्हुनि खे, छो त इहो पियो चयो थो वञे त ज़रूरु जेको डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा करे रहियो प्रेस कॉन्फ्रेंसिस ऐं जेके बि प्रेस एड्रेस इनकशाफ़ात हुन कया, त उनखां पोइ वरी उनजो लंडन वञणु, इहो चवणु त मां पंहिंजे लीडर सां थो मिलणु वञा, त इहे कुझु मामला हुया। पर उहे जेके बि हुया शायदि उहे जेके जनम ॾियनि पियूं ॻाल्हियूं या जेके ख़दशात उहे दम तोड़े विया इन ट्वीट खां पोइ, ऐं असां नथा एक्सपेक्ट कयूं त कुझु अहिड़ो कुझु विझड़े में ईंदो। अहिड़ी ॻाल्हि ई कोन्हे। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां,
आसिफ अली ज़रदारी हुजे या बिलावल भुट्टो साहब हुजे। साईं हिकिड़ी कॉल वठी वठूं। हा, असां सां लाइन ते मौजूदु आहिनि फंक्शनल मुस्लिम लीग जा सिंध असेंबली जा जेके मेंबर नंद कुमार साहब। असां भलीकार चवंदा साईं नंद कुमार साहब, आवाज़ अचे पियो तव्हांखे? हेलो जी नंद कुमार साहब, तव्हांजी आवाज़ अचे पियो? जी साईं भलीकार था चऊं, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर सुराब खान सरकी साहब पीपी जा। ऐं तव्हां थोरो ॿुधाइजो छा सूरत हाल रही अॼु असेंबली में इजलास हुयो, काफ़ी ॻाल्हियूं थियूं, हिकिड़ो त इजलास जे अंदरि बि थियूं ऐं ॿाहिरि जेको आहे पोस्ट सेशन जेका मीडिया ब्रीफिंग थी उन में तमामु घणा इल्ज़ामात मढ़िया विया तव्हांजी पार्टी पारां, ऐं कुझु तव्हांजी ऐं स्पीकर साहिब जे विच में कुझु दिलचस्प जुमिलनि जी ॾे वठि बि थी। थोरो असां चाहींदासीं तव्हां ॿुधायो त तव्हांखे जेका शिकायत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी या वॾे वॾे उहा छा आहे? सर मेरा नाम मोहम्मद जिब्रान नासिर है, मैं सिविल सोसाइटी एक्टिविस्ट हूँ। अगर आप उर्दू में सवाल करेंगे तो बेहतर होगा। अच्छा मुझे मैं वेरी सॉरी, मुझे जो बताया गया पीसीआर से वो बताया गया था शायद नंद साहब है, लेकिन उसके लिए बहुत माजरत खाएं, ये हमारी पीसीआर से गलती हो गई है, शायद उन्होंने कॉल ट्रांसफर दूसरी कर दी है। अच्छा जिब्रान नासिर साहब हैं आप? जी जी ओके, आप सिविल सोसाइटी के एक्टिविस्ट हैं? जी जी बिल्कुल। ओके, आप बड़े जो है वो खबरों में हैं, ज़ेरे गर्दिश हैं काफ़ी अरसे से, और इस्लामाबाद लाल मस्जिद से लेकर आपका जो अब जो रुख है वो कराची है। आपने कुछ दिन कबल जो है वो वज़ीर आला हाउस के बाहर एक एहतजाज भी किया, धरना भी दिया, फिर आप जो धरना देने वाले थे कुछ लोग अरेस्ट भी हो गए। अब आज दोबारा आपने धरना दिया है जब आज वज़ीर आज़म शहर में थे। आप लोग दहशत गर्दी के खिलाफ जो है आवाज़ उठा रहे हैं, लेकिन कोई एजेंडा तो आप बयान करें कि ये किस किस्म का आप धरने आप दे रहे हैं, इतना वक्त भी दे रहे हैं, आपका क्या एजेंडा है, क्या चाहते हैं आप? और ये जो इतना एपेक्स कमेटी हो रही है और मीटिंग्स हो रही हैं और सारे कुछ हो रहे हैं, तो फिर इस पे आपको एतमाद नहीं है क्या? देखिए सर, बहुत अफसोस होता है जब हम हर धरने के ऊपर एक प्रेस रिलीज देते हैं, प्रेस को, अखबारों पे, सबको, और फिर हमसे बार बार पूछा जाता है कि हमारे मुतालबात क्या हैं। हमारे मुतालबात बहुत सिंपल हैं कि जो कल हम जमाते हैं, ज़रबे अज़ब आप कर रहे हैं उन दुश्मनों पे जो बॉर्डर के करीब बैठे हैं कबायली इलाकों में, मगर जो हमारे शहरों में, गलियों में, गूचों में इस वक्त दहशतगर्द हैं जो कदम जमाते हैं, उनके खिलाफ ऑपरेशन हो नहीं रहा है। हाँ, ये मीटिंग जरूर हो रही है, बड़े बड़े सरबराह चाय पीने के लिए जरूर मिलते हैं, साथ बैठ के तस्वीरें जरूर खिंचवाते हैं, मगर ये कदम जमाते हैं कभी सीएम हाउस का घेराव करती हैं, कभी सुप्रीम कोर्ट का घेराव करती हैं, और सुप्रीम कोर्ट के अंदर जो है कि बिल्डिंग को जो है वो हॉस्टेज बना के जो है हुकूमत से मुज़ाकरात करती है और दहशतगर्द तंजीम अपने मुतालबात जो है मंजूर करा के चली जाती है। तो ये तो इस वक्त जमहूरियत का मजाक है। जिस जमहूरियत के लिए बड़े बड़े सियासतदानों ने कुर्बानियां दी हैं, ये उनकी शहादतों के साथ मजाक है। इस तरह तो खराज तहसीन नहीं पेश की जाती उन लोगों को जिन्होंने जमहूरियत के लिए अपनी जान दी। और हम जो है सिविल सोसाइटी एक्टिविस्ट, ह्यूमन एक्टिविस्ट, हम जमहूरियत के हक में रहे हैं और हमेशा से हक में रहे हैं, और इसीलिए हम पार्लियामेंट को मजबूत करना चाहते हैं। हम कोई मिलिट्री ऑपरेशन का मुतालबा तो नहीं कर रहे, ना मुतालबा कर रहे हैं कि मिलिट्री शहरों के अंदर आए, मगर अगर हुकूमत इतनी मजबूत हो तो पुलिस भी और रेंजर्स भी जो वक्त सीएम साहब के ताबे है जोर पकड़ सकती है। और हम जो बार बार निकलते हैं, 16 दिसंबर के बाद हम 2 महीने बाद 16 फरवरी को फिर निकले, हम 16 जनवरी को भी निकले थे। ये कौम की यादाश्त कमजोर है। 16 फरवरी 2013 को 2 साल हो गया आज बरसी को, हजारा टाउन के अंदर भी वाकया धमाका हुआ था जी, उसकी भी आज हम याद ताज़ा कर रहे हैं। हम तमाम 55,000 पाकिस्तानी जो किसी भी मसलक, रंग और नस्ल की लसानियत के हों, किसी भी सूबे के हों, किसी भी जबान के हों, जो दहशतगर्दी के नजर हो गए, और खासतौर पर सिंध की धरती जो है, और यहाँ पे जो आपके सारे जितने भी देखने वाले हैं कि तालिबान जी धरती ना, ई सच्चो सरमस जी धरती आ, ई रिक्शा जी धरती आ, ई लाल शहबाज कलंजे की धरती आ, इसको तालिबान की धरती ना बनाए। ये सूफियों की धरती है। ये सिंध कराची वालों को भी उतना अजीज है, हम सिंध का उतना ही हिस्सा हैं, और बेशक मैं उर्दू बोलता हूँ मगर मैं अपने आप को सिंधी मानता हूँ। मैं इस धरती पे पैदा हुआ हूँ। इस धरती की जो मिरास है जो सूफियों ने दी है, वो अमन की है, वो शांति की है, वो भाईचारगी की है, वो इस किस्म की शिद्दत पसंदी की नहीं है। आपकी बात सही है, बिल्कुल आप सही कह रहे हैं, सही फरमा रहे हैं, लेकिन एक चीज तो देखे ना, जिस दिन आपके वजीर आजम एक शहर में आकर बैठे हैं, जो आपकी जो हुक्मरान जमाते हैं, जिसमें सिंध की जो हुक्मरान जमाते हैं, जो मरकज की हैं, नवाजी सब बैठे हैं, उसमें आर्मी चीफ है, अस्करी क़यादत है, डीजी आयसा है, सब बैठे हैं, और जो आपने डिमांड की थी कि जी ये वॉल चॉकिंग हटा दी जाए, उस पर काम शुरू हो गया है। हमारे पास कुछ ऐसी रिपोर्ट्स हैं और हमने खुद देखा भी है। इसके अलावा आपने कहा कि जी ये जो दीनी मदरसे हैं उनकी आड़ में तंजीम के नाम से मुख्तलिफ जो जिहादी तंजीमें, उस पर भी काम हो रहा है, उस पर भी उन्होंने उसको रजिस्टर किया है।
मतलब इसमें प्रेशर कहाँ से? जी मुझे एक बात बताइए, आप आज की बात कर रहे हैं कि नवाज शरीफ साहब आज यहाँ पे आए थे, नवाज शरीफ साहब इस्लामाबाद बैठे हुए थे, राहिल शरीफ साहब भी कल इस्लामाबाद में थे, और तो सुप्रीम कोर्ट को क्या अहमद उद्यानवी ने, जैसे कल-ए-कदम जमात, अहले सुन्नत वल जमात, उससे पहले सिपा सहाबा, उससे पहले लश्कर जंगवी, तो तमाम की तमाम का कल-ए-कदम इसमें नहीं है, नहीं है। शर्मिला फारूकी ने सीएम हाउस के बाहर खड़े होकर नहीं बोला था कि कल-ए-कदम जमात है, मगर शैला रजा डिप्टी स्पीकर आके बोलती है कल-ए-कदम जमात नहीं है। हुकूमत को खुद ही पता नहीं कि दहशतगर्द कौन है, दहशतगर्द कौन नहीं है। तो जब चाय पीने के लिए तमाम सारे वज़रा मिलते हैं और तमाम लीडर्स मिलते हैं तो क्या डिस्कस करते हैं? ये आपस में इतना ही क्लियर नहीं कि दहशतगर्द हमने किसको डिक्लेयर किया, किसको नहीं किया। मैं तो हुकूमत की रिकॉर्ड से बात कर रहा हूँ, मैं तो हुकूमत को हुकूमत के रिकॉर्ड ही निशानदेही करा रहा हूँ। मैं अपनी तरफ से कोई मन गढ़ कहानी तो नहीं बता रहा कि कौन कल-ए-कदम है कि कौन नहीं है। तो नक्टा की लिस्ट है, इंटीरियर मिनिस्ट्री की लिस्ट है, इस लिस्ट के तहत सीएम हाउस के अंदर एक हफ्ता पहले घेराव किया जिस दिन हमें गिरफ्तार किया गया। उसमें अहले सुन्नत वल जमात ने अखबारों ने तस्वीर छापी है कि बाकायदा लड़कों ने आके घेराव किया सीएम हाउस का, एक दहशतगर्द तंजीम अपने मुतालबात कबूल करा के ले गई, और आप कहते हैं कि यहाँ के ऊपर काम हो रहा है। हमने तो एक सिंपल मुतालबा किया था अब्दुल अजीज को अरेस्ट कर दो, उसको भी तक अरेस्ट नहीं कर सके। हमने मुतालबा किया था कि औरंगजेब फारूकी जो कहता है कि इस शहर के अंदर मैं किसी शिया को जिंदा नहीं रहने दूंगा, उसको आप अरेस्ट नहीं करते। मलिक इसाक जमी के केस के बारे में आप कुछ कर नहीं सके, कादरी को आप फांसी पर लटका नहीं सके। शुरू करूंगा तो बहुत बात हो जाएगी। हुकूमतें मिलती हैं, अच्छे इनके फोरम होते हैं, मुलाकात करते हैं। एक चीज मैं आपसे जानना चाहूंगा, एक मुख्तसर अगर आप इसका जवाब देना चाहें तो आप जो है किस प्लेटफॉर्म या किस फोरम से, सिविल सोसाइटी तो अब एक जनरल टर्म हो गया है, उसमें जिसको भड़ास निकालनी है दिल की वो रोड पे आ जाता है, वो कहते हैं सिविल सोसाइटी है। आपका क्या मतलब, आपके साथ कितने लोग हैं, आपको क्या मतलब सपोर्ट, आप लॉयर हैं, आप खुद जो है पहले शायद आपका मीडिया से भी कोई ताल्लुक रहा है मेरे ख्याल से, और मैं मीडिया के ऊपर माशाल्लाह से 6 महीने नौकरी करता रहा हूँ। एज अ करंट अफेयर्स एंकर मैंने नौकरी की थी, मगर उस नौकरी को खत्म हुए सितंबर में मैंने वहाँ से रिजाइन कर दिया था। तो उसके बाद जो टर्म खत्म हो गई थी, कॉन्ट्रैक्ट ऑटोमेटिक इनफेक्ट खत्म हो गया था, रिजाइन भी मैंने नहीं किया था। और मैं अभी भी सिंध बार काउंसिल के हवाले से जो हाईकोर्ट का वकील हूँ, मगर मेरी इंफरादी हैसियत है। और जमहूरी दौर के अंदर यही खूबसूरती होती है कि किसी भी इंसान को अपनी भड़ास निकालने की इजाजत है, ताहत के वो भड़ास जो है वो आइन के खिलाफ ना हो, कानून के खिलाफ ना हो। तो आज जिस तरह हमने आज मुजाहरा किया, हमने कोई लाउड स्पीकर इस्तेमाल आज नहीं किया क्योंकि हम एम्पलीफायर एक्ट की खिलाफ वर्जी नहीं करना चाहते। हमने ट्रैफिक भी ज्यादा नहीं रोका, हम सिर्फ चौराहे के ऊपर जो 3 तलवार का है वहां पे खड़े रहे पीछे की तरफ ताकि ट्रैफिक दोनों तरफ चलता रहा। हमने कोई स्पेशल सिक्योरिटी प्रोटोकॉल नहीं मांगा। और हम उन लोगों की नुमाइंदगी कर रहे हैं जो कि एक अमन पसंद पाकिस्तानी चाहते हैं। और मेरे ख्याल में कोई भी हिब्बुल वतन पाकिस्तानी तो अमन पसंद पाकिस्तानी चाहेगा, वो नहीं चाहेगा कि किसी को मसलक के नाम पे या जबान के नाम पे या लफानियत के नाम पे मारा जाए। तो जो इनके मरने के खिलाफ है उनकी हम नुमाइंदगी कर रहे हैं। बहुत शुक्रिया आपका जिब्रान नासिर साहब, सिविल सोसाइटी एक्टिविस्ट, दहशतगर्दी के खिलाफ आप ये मुजाहरे कर रहे हैं, आवाज बुलंद कर रहे हैं, बहुत शुक्रिया आपका। नाज़रीन इन सां गॾो गॾु हिकिड़ो ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक वठो, वापसि अची प्रोग्राम कंटिन्यू कयूं। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक में वञण खां पहिरियों असां ॻाल्हाए रहियासीं सिविल सोसाइटी एक्टिविस्ट जिब्रान नासिर, असां लाइन ते हो, जेको असां थोरो पुछियोसीं धरनि ऐं मुज़ाहिरनि बाबति। साईं तव्हां थोरी ॻाल्हि ॿुधी हिन जी, त इहो तव्हां छा था सम्झो त मतिलबु अॼु एतिरी हिकिड़ी इंपॉर्टेंट मीटिंग थी आहे जंहिंमें टोटल क़यादत जेका आहे तक़रीबन पाकिस्तान जी हिते वेठी हुई, जेके मशीनरी गवर्नमेंट मशीनरी, फौजी, अस्करी ऐं प्राइम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, गवर्नर ऐं एक्शन्स कुझु थियनि बि था, हीअ छा कीअं था ॾिसो हिननि खे? ॾिसो मां हिकिड़ी गुज़ारिश कयां, शाह साहिबु तव्हां बि आहियो पुराणा सीनियर, तव्हां बि इन ॻाल्हि खे सम्झो था। ॻाल्हि इहा त इन में को शक न आहे, हाणे को ज़रे बराबरि बि न आहे शक त गवर्नमेंट हुजे या पाकिस्तान आर्मी हुजे या पूरो पाकिस्तान जेकी दहशतगर्दी जी इंतिहा थी आहे उनजे ख़िलाफ़ आहे। ऐं इन में बि मां सम्झां थो का हाणे शक जी गुंजाइश न आहे त जहिड़े नमूने सां जेके एक्शन थियनि पिया उहे तमामु ख़तरनाक एक्शन थियनि पिया ऐं थियनि था ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए थी। उन में ईअं बिल्कुलु कोई जेकॾहिं चए पहिरियों अञा कुझु पार्टियूं अहिड़ी ॻाल्हि करनि पियूं, उहा इहा ॻाल्हि करनि पियूं त गुड ऐं बैड वारी ॻाल्हि करनि पियूं, पर हाणे जेकी आहे बिल्कुलु हिकिड़े पेज ते तक़रीबन सभु हिकु मुतफ़िक़ आहिनि त उहा जेकी दहशतगर्दी आहे पाकिस्तान में उनजी पाड़ पटी वञे। हाणे उन विच में अहिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त उन खां पोइ बि माना हिकिड़ो प्रेशर बिल्डअप करणु, मां त ईअं चवां थो त इहो ईअं आहे त माना जेकॾहिं हुकूमत या आर्मी रेंजर्स या पुलिस जेको कमु करे थी उन में खलल विझण जे बराबरि आहे, अहिड़े क़िस्म जी माना एहतजाज करणु। जॾहिं हर शइ थिए पई, अच्छा जेकी शइ नथी थिए, जीअं तव्हां उन खां क्वेश्चन बि कयो, जेकी शइ नथी थिए या जेकी शइ उहे चाहिनि था या उनजो जेको मक़सदु आहे उहो जेकॾहिं माना हिकिड़ो अमेरिका आहे उहा जीअं पाकिस्तान खे चवंदी आहे डू मोर, त वरी उहो ॿुधाईंदी बि आहे त हे तव्हां शयूं कयो, विश लिस्ट ॾींदी आहे। हा विश लिस्ट ॾींदी आहे। हिते त उहा ई कोन्हे, बसि ईअं मूंखे
इन जो जेको आहे मोटिव सम्झ में नथो अचे, ज़रूरु इन जे पोयों का न का मक़सदु जेको आहे इन जे पोयों लॻे थो। पोइ हाणे कहिड़ो थी सघे थो वधीक हाणे उन खे जेकॾहिं गहराई में ॾिसिजे। बाक़ी हाणे मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधायां तव्हांखे, इंटेलिजेंस जेकी अॻे जेके सूबनि में हूंदी, असांजी असेंबली में बि हिकु दफ़े डिस्कशन थी त बाक़ाइदे डिस्ट्रिक्ट लेवल ते इंटेलिजेंस कलेक्ट कई वेंदी, उहो निज़ाम असां बि असेंबली में बि चयो आहे ऐं हुकूमत खे बि चयो आहे त उहो निज़ाम वरी जेको आहे उन खे बहाल कयो वञे, उन में काफ़ी माना इंफॉर्मेशन मिली सघे थी। अच्छा त हिकिड़ी ॻाल्हि हाणे जीअं त असां अॻिते वधूं था प्रोग्राम जे ॿिए पार्ट में बि अचूं था त अॼु प्राइम मिनिस्टर जेके एपेक्स मीटिंग में जेके ॻाल्हियूं थियूं उन में हिकिड़ी शइ आहे त जीअं जे मुख़ालिफ़ ज़ोर सिंध असेंबली में जीअं चयो त भई हालात ख़राबु आहिनि, बदअमनी आहे ऐं माण्हू अॻुवान आहिनि घुमनि, ईअं ई प्राइम मिनिस्टर जेको आहे उन अदम एतमाद जो इज़हार कयो आहे सिंध पुलिस मथां। उन चयो आहे त हीअ जेके हिननि जी जेका कारकर्दगी आहे मुतमइन कंदड़ न आहे। इहो असां पाण ई तव्हां खां हिकिड़ो इहो बि ॿुधायूं था त गुज़िरियल दौरे दौरान हुन चयो त ऑल इज़ वेल, त सही आहे, फर्स्ट क्लास कमु थो हले, सीएम साहिब बि ऐं सभु हर को पंहिंजो इदारो कमु करे थो। इन जी छा वजह आहे? मतिलबु छा, ऐं इहा बि तजवीज़ आई आहे त जेके हाणे मुक़ररियूं थींदियूं, मतिलबु जेके ट्रांसफर पोस्टिंग थींदियूं उहे गवर्नमेंट जे नॉमिनेशन ते न थींदियूं पर एपेक्स कमेटी में अचणु घुरिजे। इहे बि असांखे इतलाह ॾियनि उन में वञे ऐं उतां जेको आहे फ़ैसिला थियणु घुरिजनि। तव्हां हिन ते छा? मां हिकिड़ी तव्हां गुज़ारिश कयां त जेकी माना असां पहिरें ॾींहं खां वठी इहा ॻाल्हि कयूं था त जेकी बि माना सिंध गवर्नमेंट जी जेकी ज़िम्मेदारी आहे अमन अमान कराची में, सिंध में वॾे में वॾी ज़िम्मेदारी फेडरल गवर्नमेंट जी बि आहे, पर वॾे में वॾी ज़िम्मेदारी सूबे जी आहे। ऐं तव्हां पाण ॾिठो अॻे बि जेको आहे अची करे आर्मी चीफ बि चीफ मिनिस्टर जी तारीफ़ कई ऐं असांजे प्राइम मिनिस्टर साहिब बि चीफ मिनिस्टर जी तारीफ़ कई। ऐं मां हिकिड़ी ॿी तव्हांखे गुज़ारिश करे छॾियां, जेके सेंसिटिव एरियाज़ आहिनि जेके बि इवन इहे कराची जे लाइ मां तव्हांखे ॿुधायां त जेके बि ट्रांसफर पोस्टिंग थींदियूं आहिनि, जीअं ऑपरेशन थियो आहे एपेक्स कमेटी जी रिकमेंडेशन सां ई थींदियूं आहिनि, उन खां रिकमेंडेशन खां आउट वञी करे कोन थींदियूं आहिनि। ऐं उन में जेकॾहिं का चीफ प्राइम मिनिस्टर जेकॾहिं इहा ॻाल्हि कई आहे त हाणे उहा कहिड़े कॉन्टेक्स्ट में कई अथई उहा मूंखे सम्झ में नथी अचे। अदरवाइज़ जेकी मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे उहा मां तव्हांखे ॿुधायां त जेके बि हिते ट्रांसफर पोस्टिंगूं ख़ासि करे पर्टिकुलरली जेकी ऑपरेशन वारा एरियाज़ आहिनि उहे माना जेके बि आहिनि एपेक्स कमेटी आहे उन्हनि जी मीटिंग ऐं कंसेंट ऐं उन्हनि जी सलाह सां थींदी आहे। सही। अच्छा, हिकिड़ो इहो बि आहे त जेको जे आसिफ ज़रदारी साहिब अॻूणो सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को चेयरमैन ऐं जेका प्राइम मिनिस्टर जी उनजा तफ़सीलात अञा ताईं छा कुझु आया आहिनि त मीटिंग? ॿियो इहो त नवाज़ लीग जा जेके आहिनि हिन जा अॻवान उन्हनि वज़ीर आज़म खे ॾाढियूं शिकायतूं कयूं आहिनि पीपी सरकार ख़िलाफ़ त इंतकामी कार्रवायूं केसनि जे वारे सां रिस्पॉन्स नथो मिले ऐं उन्हनि काफ़ी मतिलबु अंबार लॻाया शिकायतुनि जा, त इहो इन जी छा वजह? इन जी वजह इहा आहे तव्हांखे पाण ख़बर आहे त जेके बि माना पूरे थ्रू आउट सिंध पाकिस्तान में हिक ॿिए जे ख़िलाफ़ जेके कैंडिडेट्स असां पाण उते लोकल लेवल ते पॉलिटिक्स कंदा आहियूं, उते पंहिंजा ज़रूरु नंढा वॾा मसइला ज़रूरु हूंदा आहिनि। माना हेठीं सतह ते जेके वर्कर बि हूंदा आहिनि, ॿिया हूंदा आहिनि, मथीं क़यादत चीफ मिनिस्टर थियो या जेको आहे आसिफ अली ज़रदारी थियो, बिलीव कयो, यकीन कयो त उन्हनि खे इहा घणनि मामलनि जी ख़बर बि न हूंदी आहे। बाक़ी हाणे पाण में जेकॾहिं के पंहिंजा जहिड़ा बेड़ा थियनि था उन में हिक ॿिए खे केस बेस दाख़िल थियनि था, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे केतिरनि ई उहिदेदारनि ते कॾहिं कॾहिं केस दाख़िल थींदा आहिनि। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हाणे तव्हां पाण ॾिठो त कराची में कुझु ॾींहं अॻु में सदर खे हिते शहीद कयो वियो। सूबाई असेंबली जो जेको हुयो तक उनजो सदर हुयो, सदर उन सूबाई असेंबली तक सदर उन खे शहीद कयो। इहे इशूज़ ज़रूरु आहे न, पर हाणे उन में ख़ुदा न ख़ास्ता आसिफ अली ज़रदारी या मथीं क़यादत या चीफ मिनिस्टर ताईं का न हूंदी आहे, पर उन में जेके ज़ाहिर आहे जेकॾहिं का उन्हनि खे शिकायत हूंदी अहिड़े क़िस्म जी त उन जो बिल्कुलु आसिफ अली ज़रदारी साहिब बि इहो ई चयो हूंदो त उनखे असां एड्रेस कंदासीं, जेकॾहिं वाक़ई जेन्युइनली को प्रॉब्लम आहे त उनखे हल कंदासीं। बल्दिया भला जेको असांजो या GIT जो काफ़ी हुनजो शोर काॾे गुम थी वई, मतिलबु कुझु हुन ते ॻाल्हि ॿोल न पई थिए। प्राइम मिनिस्टर त चयो त जेके बि हुन में मुलविस आहिनि उन्हनि खे जेको आहे हुननि कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे, उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। बिल्कुलु हिकिड़े पासे उहो वेठो बि गवर्नर हाउस में आहे जंहिंजे मथां इल्ज़ाम आहिनि, उहे इंटेलिजेंस इदारा उनजो सरबराह बि उते वेठो आहे। ही कहिड़ी क़िस्म जी मतिलबु पॉलिटिक्स थी रही आहे या छा फ़ैसिला पिया थियनि? ऐं पीपल्स पार्टी छो हुन ते ख़ामोश आहे? काफ़ी तनक़ीद थी आहे हिन ते। न, पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिसो न, जीअं GIT जी रिपोर्ट आई ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी थिए त इन ते ई मतिलबु इहा कावड़ थी त बाबा GIT जी रिपोर्ट कोर्ट में कीअं वई। हाणे GIT रिपोर्ट सभु जेके एजेंसियूं मिली करे सभिनी 5-7 एजेंसियूं जेके बि आहे मिली करे उन्हनि पेश कई। ऐं तव्हां पाण मूंखे ॿुधायो कहिड़ो बि हुजे सियासतदान
जेकॾहिं एॾो वॾो सान्यो ऐं एॾी वॾी कहिड़ी बि पार्टी हुजे जेकॾहिं उन में कोई बि इन्वॉल्व हुजे उहो चवंदो उनखे त उनखे बख़्श थियणु खपे, क़तई तौर ते न। जेकॾहिं इहो जेकी GIT वई आहे ऐं उन जी बिल्कुलु उन में जेके माण्हू इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे क़तई तौर ते बख़्श न कयो वञे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बिल्कुलु इहो क्लियर कट मौक़िफ़ बि आहे ऐं जीअं प्राइम मिनिस्टर बि चयो आहे। हाणे छाकाणि त मामिलो सॼो हलियो वियो आहे कोर्ट में, उते कोर्ट में वियो आहे, उहा कोर्ट उन ते ज़रूरु इंशाअल्लाह ताला कोर्ट में मामिलो वियो आहे, पर जेका औरत जेका वकीलियाणी आहे हाजरा साहिबा उन जेको आहे दस्तबरदार थी वई आहे, उन चयो आहे त जेको इन्वेस्टिगेशन ऑफिसर आहे उहो ताउन नथो करे। त मतिलबु इहो हाणे इन्वेस्टिगेशन ऑफिसर ताउन नथो करे, इहो त डायरेक्ट पोइ गवर्नमेंट जे मथां ॻाल्हि अची वई न। पोइ इहो ॾिसो न, हिकिड़ो जेको आहे वकील साम्हूं अची उहे इहा ॻाल्हि चवनि था पिया त भई असांखे हाणे कीअं कयूं, इन्वेस्टिगेशन अॻिते कीअं वधायूं, उहो गवर्नमेंट साइड जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे न। ॾिसो उन में मां हिकिड़ी गुज़ारिश कयां, इन में तव्हां वारी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, इन में का शक जी गुंजाइश बि न आहे त तव्हां वली बाबर वारा मामला हुजनि, ॿिया मामला हुजनि, त उन में जेके इन्वेस्टिगेशन ऑफिसरनि खे बि थ्रेड्स आहिनि, सभु कुझु आहिनि, पर हाणे छाकाणि त जेके आहिनि मामला मुंहिंजे ख़्याल में इन सभिनी ॻाल्हियुनि खां अॻे निकिरी विया आहिनि। सही साईं, हिकिड़ी ब्रेक वठी वठूं, शॉर्ट ब्रेक, ऐं पोइ वापसि प्रोग्राम कंटिन्यू कयूं। नाज़रीन, हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक, वापसि अची प्रोग्राम कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, हिकिड़ी ॻाल्हि इहा त जीअं तव्हां ब्रेक में ॼणो पहिरियों पाण डिस्कस कईसीं त कुझु जेके इहे ॾोरापा मयारूं इहे सभु ॻाल्हियूं थियनि पियूं। सही। तव्हां सिंध जे अंदरि ज़ाहिर फंक्शनली के काफ़ी थोरो जेको नाराज़गियूं हूंदियूं त मुतहदा अची वई, कुझु उन्हनि जी पार्टी जा माण्हू शामिलु थियनि पिया, ईअं ई नवाज़ लीग जा जेके अॻवान आहिनि उहे मायूस आहिनि, सिंध जे अंदरि हुनजो एतिरो घणो न आहे ऐं उहो सोचींदा हूंदा त असांजा प्राइम मिनिस्टर एतिरी जेका आहे सहकार करे रहिया आहिनि हिक ॿिए सां, त असांखे कहिड़ो बेनिफिट थो मिले, इहो बि हुनजे ज़हन में हूंदो, तॾहिं शिकायतूं बि थियनि थियूं। बिल्कुलु। अच्छा, इन जे अलावा जेको हाणे इहे त थियूं पार्टीज़, जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जे विदिन अगरि असां ॻाल्हि कयूं था, जेके हालात आहिनि उन में तव्हां छा था सम्झो त हिकिड़ो मतिलबु गुज़िरियल ॾींहंनि में काफ़ी एक्सपोज़ न थी वई त काफ़ी जेके हिकिड़ो ग्रुप्स जी सूरत में अची वई, कुझु बिलावल साहब जी हिमायत में पिया ॻाल्हाइनि, कुझु हुन जी मुखालफ़त में पिया ॻाल्हाइनि, ऐं इहे सभु मामला जेके इहे इंडिकेट छा पिया कनि? एक्चुअली छा साहब मसइलो इहा त असां पाण सियासत में रहिया आहियूं ऐं इहे जेके मतिलबु जेके लीडरशिप कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं, इहे ॻाल्हियूं जेके आहिनि प्रोपोगेंडा वाइज़ जेके आहिनि आम माण्हू जेके आहिनि पब्लिकली। सर, हिकिड़ी कॉल असां अटेंड करे वठूं। असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि डॉक्टर रमेश कुमार, जेके मुस्लिम लीग नवाज़ जा मेंबर क़ौमी असेंबली आहिनि। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। जी वालेकुम सलाम। तव्हांखे भलीकार था चऊं प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में, ऐं असां सां गॾु आहिनि डॉक्टर सुराब खान सिरकी साहब, जेके ॿ डॉक्टर्स आहियो तव्हां, ऐं तव्हां पुछूं था साईं त ही भला प्राइम मिनिस्टर जो विज़िट ऐं हिन जो जेके एपिक्स, हिन जे अलावा मीटिंग्स वग़ैरह, कुझु हाल अहवाल, कुझु अंदर कहाणी काफ़ी ॻाल्हि न, अॼु असांजी जेका विज़िट हुई प्राइम मिनिस्टर साहब जी, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी, दरअसल लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां नेशनल एक्शन प्लान जेको आहे उहो चइनी सूबनि में इम्प्लीमेंट कराइणो आहे, उन जे लाइ मुख़्तलिफ़ मीटिंग्स हलनि पियूं। दरअसल कराची हिकिड़ो इशू आहे ऐं कराची जे अंदरि लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन कंट्रोल कोन पई थिए, ऐं कराची जे अंदरि जेका लॉ एनफोर्समेंट एजेंसी आहे, मेन पुलिस आहे, उहा पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट जो जेको शिकार लॻी पई आहे। ऐं अॼु बि तव्हां ॾिसो त अॼु मेन इहो ई इशू डिस्कस थिया त पुलिस में तमामु सुठा ऑफिसर आहिनि, कीअं इन्हनि खे अॼु कराची जे अंदरि अब्दुल खालिक शेख, मुनीर शेख, माना सुठा ऑफिसर आहिनि डेप्यूट थियल, पर उन जे बावजूद पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट, SHO, DSP वग़ैरह के सुठा DIG हूंदे बि ख़ुदि मुख़्तियारी सां कमकार नथा करे सघनि। उन जे लाइ पहिरीं त पुलिस खे डीपोलिटिसाइज़ कयो वञे त जीअं उते पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट न हुजे, ऐं जेके लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि उहे पंहिंजे नमूने ते सही नमूने ते कार्रवाई करे सघनि। छो त हाणे जीअं बल्दिया जो वाक़ियो थियो आहे त उन जी जेका GIT रिपोर्ट आहे उहा ॾिसो हेतिरे अरसे खां पोइ आई आहे, ऐं उन सभिनी इशूज़ ते अॼु डिस्कस थियो। चीफ ऑफ आर्मी स्टाफ, प्राइम मिनिस्टर ॿई, ऐं गवर्नर, चीफ मिनिस्टर ऐं को चेयरमैन आसिफ ज़रदारी साहब सभु उन में मौजूदु हुआ। तव्हां ॾिठो त कराची हिकिड़ो 63% इकोनॉमिकली हब आहे बिज़नेस जे हवाले सां, पर हिते डेली इन नमूने जा जेके वाक़िया थियनि पिया त उनजो इलाज कीअं जेको सो उन ते कंट्रोल थिए।
आख़िरकार लॉ एनफोर्समेंट एजेंसी हिन वक़्तु सिंध खे टिनि ज़ोननि में डिवाइड करे छॾियो आहे, हिकु पंहिंजो पन्नू आकिल ज़ोन ऐं हिकु कराची ऐं हिकु हैदराबाद। हाणे टे GOCs जेके आहिनि इहे इन्हनि खे मेन मॉनिटर कंदा कि जंहिंजे थ्रू DG रेंजर सां गॾु मुख़्तलिफ़ DID सां गॾु उन खे ऑपरेशन खे जेको सो हैंडल कयो वेंदो, ऐं प्लस में का बि पॉलिटिकली इन्वॉल्वमेंट या पॉलिटिकल ट्रांसफर जेका आहे पुलिस जी उन खे बि कोशिश करे रोके जीअं कंहिं क़िस्म जो ऑपरेशन जेको आहे सो डिस्टर्ब न थिए। सही। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ी ॻाल्हि इहा त गुज़िरियल जेको हुयो वज़ीर आज़म साहब जो दौरो, उन में त सभु मामलात ओके हुया, ऑल इज़ वेल हुया, ऐं उन में उन्हनि जेको आहे कॉन्फिडेंस बि ॾिनो ऐं तमामु हिन भेरे जेको अदम एतमाद छो भला, मतिलबु अहिड़ी कहिड़ी रिपोर्ट उन्हनि जे साम्हूं आई आहे, या तव्हां सम्झो था? न जी न, पहिरीं ॾिसो, पहिरीं बि जंहिं टाइम प्राइम मिनिस्टर जी विज़िट थी उन वक़्तु बि चई त कराची जे अंदरि कंहिं बि क़िस्म जी गफ़लत बर्दाश्त न कई वेंदी। तॾहिं बि प्राइम मिनिस्टर साहब जो मौक़िफ़ हुयो, सिर्फ़ु प्राइम मिनिस्टर साहब इहो चयो त चीफ मिनिस्टर साहब तमामु सुठो माण्हू आहे, उन सां सुठी कोऑर्डिनेशन आहे, असां गॾिजी जेको आहे सो इन ई मसइले खे हल कंदासीं। अॼु बि इहो था चऊं त प्रोविंशियल गवर्नमेंट सां गॾु चीफ मिनिस्टर क़ाइम अली शाह साहब सां गॾु इन जेको आहे सो माहौल खे बहितर कबो ऐं बाक़ाइदे जेके लॉ एनफोर्समेंट एजेंसियूं आहिनि पंहिंजो कमु ॾेखारनि, उन्हनि खे पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट न कबी। छो त MQM जूं बार बार शिकायतूं जेके आयूं हिते त बाबा असां ते इस्माइश थिए थो, हाणे त उहा बि ॾिसो त MQM वरी पीपुल्स पार्टी सां पाण में मिली वई आहे, तंहिंजे करे असांजी ॿी राय न पहिरीं हुई न हाणे आहे। पहिरीं बि आई हुई त बाबा कराची सां कंहिं बि क़िस्म जी गफ़लात बर्दाश्त न कबी, हाणे उहो असांजो इशू आहे, साॻिए नमूने ते असांजो स्टैंड आहे। अच्छा, हिकिड़ो सवाल आहे जेको असां वटि वज़ीर आज़म साहब जेको आहे जॾहिं को असां वटि शिकारपुर वारो सान्यो थियो, ॿ भेरा जेको आहे विज़िट करे वियो आहे, असां चवंदासीं सिंध जो दौरो, शायदि कराची बि सिंध आहे, पर जेको आहे उन ते का ॻाल्हि ॿोल न, भला इहा ख़ामोशी इहो छो भला? हेलो जी 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 साईं, इन ते ख़ामोशी छो आहे नवाज़ लीग जी या वज़ीर आज़म जी? छा चयो सर, आवाज़ न आयो? शिकारपुर जेको सान्यो थियो उन ते उन खां बाद में उन खां पोइ वज़ीर आज़म उन ॾींहुं हुया कराची में, ऐं अॼु वरी ॿियो इन्हनि जो जेको विज़िट आहे सिंध जो, पर उन ते का ॻाल्हि ॿोल न पई थिए कुझु। हाणे त उन ते जेके शहदा जेका कमेटी आहे उहा सुभाणे धरणो बि ॾिए पई वज़ीर आला हाउस जे ॿाहिरि, त इन ते प्राइम मिनिस्टर थोरो हेजिटेट छो था कनि ॻाल्हाइण में? हिकु इंसिडेंट जी ॻाल्हि न आहे त बाबा इमाम बारगाह ते हमिलो थिए थो या मदरसे ते हमिलो थिए थो या चर्च ते हमिलो थिए थो। ॻाल्हि इहा आहे त जनरली जेका बि दहशतगर्दी आहे कि पाकिस्तान जे कोने जे, चाहे फाटा में हुजे चाहे शिकारपुर में हुजे, उन सां असांखे यकमुश्ता वञिणो आहे। हिकिड़े इंसिडेंट खे गॾु खणी न हलूं त पोइ हिन इंसिडेंट सां असांखे शिकारपुर जो बि ओतिरो ई ॾुख आहे जेतिरो असांखे पिशावर चर्च ब्लास्ट जो ॾुख आहे, असांखे शिकारपुर मां बारगाह जो ओतिरो ई ॾुख आहे जेतिरो असांखे आर्मी पब्लिक स्कूल जो। ॻाल्हि इहा त हिकु ॿार जो डेथ थिए, हिकिड़ो ॿार शहीद थिए, हिकिड़ो इंसान शहीद थिए, पाकिस्तान जो बाशिंदो शहीद थिए थो, असांखे उन जो ओतिरो ई ॾुख आहे। असां इन शिया सुनी ही त हिकिड़ा मुख़्तलिफ़ एजेंडाऊं आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं, मुख़्तलिफ़ मुल्कनि जूं, जेके असांखे पॉलिटिकली असांजे मुल्क खे डिस्टेबलाइज़ कनि था, तॾहिं हिते शिया सुनी फसाद थियनि। इहे इन ई पर असांजे लाइ सभु शयूं बराबरि आहिनि। असांजी जेकॾहिं सिंध में अॼु प्राइम मिनिस्टर जी जेका ॿी विज़िट थी आहे उहा इन ई हवाले सां ई थी आहे त शिकारपुर जो जेको वाक़ियो आहे, जेको इन ई अॼु इहा मेन कड़ी हुई त कीअं असां सिंध जे मां तव्हांखे ॿुधायां, असां अॼु जेका प्राइम मिनिस्टर साहब जेका ॻाल्हि कई त भई पुलिस खे डिपॉलिटिसाइज़ करिणो आहे, किथे डिपॉलिटिसाइज़? एंटी करप्शन में करिणो आहे। कराची जे अंदरि त वरी बि पुलिस जे अंदरि सुठा सुठा ऑफिसर लॻा पिया आहिनि, पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट घटि आहे, छो त हिते मेन DG रेंजर शइ खे हैंडल करे थो। शिकारपुर या सखर या लाड़काणो हिते जेके बि MPAs MNAs आहिनि जेके पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजा DSP ऐं SHO लॻाइनि था, जंहिंजे करे